ये जो हमारा भरी सूदो मथे वेंदो ख्याल सा केडी मेहनत करे रहा है ऋषि सको तो तवा ट्रे भरियों हमारा खयो न घणो वजन होंदो इन में 4 मण जे लगभग आलो पऊ खणी आया दोस्तों अज जो व्लॉग है वो थोड़ो अनोखो व्लॉग है सिंध जा मजदूर किए मेहनत करे रहा इतने 40 फुट ते मथे भरी खणी ॿ भरियूं मथे ते रखी खणन था केडी सख्त गर्मी में मेहनत करन था अज ताके इहो दिखाईंदासीं ताके दिखाईंदासीं त हे किए हक लाल जी पांजी रोजी कमाइन था किए पांजा बच्चा पालन था हेड़ी गर्मी में हेड़ी सख्त मेहनत अज जो व्लॉग असा जो इहो है ता सबनी के चवंदो ये वीडियो आखिर ताईं ॾिसो ताके केड़ी अनमोल शय दिखाइण आयो आहियां तो बेहतरीन इंशाल्लाह ही वीडियो ताके मुझी ही जो व्लॉग आ ताके ॾाढो वणंदो ताके हाणे जो मां नज़ारो दिखाईंदुसि वो एक बेहतरीन नज़ारो होंदो अदा वो केड़ो हमारा जो ट्रे भरियूं खणंदो आ ट्रे हाँ अदा ही ता ॾिसी सघो था केडी सख्त गर्मी में ही मेहनत करे रहा आहिनि पंहिंजे बच्चन जे लाइ हक लाल जी रोज़ी करे रहा आहिनि हाणे ही जो नौजवान आहे ही भरियूं खणी 2 भरियूं मथे ते खणी ही जो वॾो खोड़ तां ॾिसी रहा हो इन ते चढ़ी वेंदो इन ॾाकिण खां तव्हांखे हलो तो ॾाकिण भी ॾेखारे अचां भरियूं ॿधो तव्हां ठीक आहे 3 ही खणे पर ओतिरियूं खणे अदा ज़रूरी ना है ये घना फुट होंदो मथे तकरीबन 3 फुट 3 फुट आहे 3 फुट 40 फुट थी वेंदो मथे सही ता ये दा ॾिसी सघो था त बोह जा वॾा खोड़ हणी इन के मथे गॾु करनि था मजदूरी हक लाल जी करनि था कम से कम ही 40 फुट होंदो इतों ॾाकिण ते वधीक इहो भी जेको आहे रिस्की कम है अगर पैर तो स्लिप थी वियो तो टंग भी भजी सके थी कुछ भी थी सके तो हाँ ताके नज़ारो दिखाईंदासीं हे भरियूं जो खणी मथे वेंदो ही खोड़ ता ॾिसी रहा हो ही नौशरो फिरोज़ जा मजदूर आहिनि ये असांजे इलाके में यानी रोड़ी खां अॻिते मंडोदेरे जे इलाके में ही पंहिंजी मज़दूरी करे रहा आहिनि हाणे ही जेको आहे सुबुह खां शाम ताईं मज़दूरी हक लाल जी पंहिंजी कंदा आहिनि हाणे तव्हांखे उहो हमरा भी ॾेखारींदुसि जेको 2 भरियूं चैलेंज ते खणंदो आहे मथे ते मथे वेंदो आहे सिधो ॾाकिण ते तू खणंदे हाँ हेॾे साम्हूं भी अदा ही वो हमारा जेको 3 भरियूं ॿधी गॾे खणी मथे वेंदो 3 फुट मथे हाणे इन चैलेंज कयो आहे चए तो मां 3 भरियूं खणंदुसि तू भी खण दे भी माने के पुजाया चे सही है 1 मिनट अदा ही ॾिसो था तव्हां 3 ही भरियूं ही ॿधबियूं इहो हमारा कुले थे खणंदो अगर ही भरी पुजायो तो पोइ इनखे शेरे सिंध जो लक़ब ज़रूर ॾिजो ही ॿियो भी तैयार थी रहियो आहे 3 भरन जे लाइ हाँ 3 भरण वारो ॿियो हे तैयार थी रहियो आहे तू भी 3 भरियूं खणंदे छा नालो थी दिलनवाज़ सही आहे तुंहिंजो नालो छा आहे मोहम्मद आरिफ अदा मोहम्मद आरिफ हाणे 3 भरियूं खणंदो ज़रूरी ना है तू 3 खणे धक न लगी पवे ओतिरियूं खण जेतिरियूं खणी सघे अदा हे 3 सभु इन्ही के मथे ते रखाईंदा भरी काबू थी जाए वाह ये ॾिसी सघो था तव्हां 3 भरियूं हमारा खयूं आहिनि घणो वज़न हूंदो इन में 4 मण जे लगभग आलो पऊ खणी आया आहिनि कचे मो लथल आहे लगभग 4 मण वज़न होंदो ही हमारा 3 भरियूं गॾु वधी हाँ ही ॾाकिण खां तव्हां ॾिसी सघो था केॾो रिस्की कमु आहे ही केॾी मेहनत करे रहिया आहिनि
तो हिननि जी मज़दूरी कम अज़ कम 2-3 हज़ार ॾियारी हुजणु खपे। हाणे 3 फुट मथे खणी वेंदो। अदा ही हाणे जेको आहे ॿियो हमरा तयारु थियो आहे। दिलनवाज़ नालो थी न? असलम। असलम हाणे 2 भरियूं खणंदो। ही 3 जे बराबरि आहिनि। ही बि आराम सां हलियो आहे भा। हा शींहं मथे वेंदे न ॾाकण ते। पाडड़ो सही मशहूर आहे वाकई। अदा ही सिधो मथे वेंदो ॾाकण ते, सिधो ई हलियो वेंदो। अहमद मुगल जो शौक़ीन भी आहे, गाना भी हलनि था। तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾो जेको आहे न हिकु रिस्की कमु आहे ॾाकण ते, ऐं 30-40 फुट मथे वञणु जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे। मथे ई वेंदो इहो। हलो त मां तव्हांखे मथे ॾेखारियां केतिरो ई जेको आहे पंधु आहे मथे, एॾो चाढ़ी ते ॾाकण ते वञी करे जेको आहे इहो कमु करणु। ऐं केॾी त न हिन में महिनत आहे, हिन गर्मी में ऐं हिन दौर में। हू 3 भरियूं खुलनि थियूं पियूं परियों मथियूं, ऐं हीउ जेको आहे हमरा वञी उते पुॻो आहे वेझो। मुंहिंजा पेर बि स्लिप थियनि था हितां। तव्हां ॾिसी सघो था त केॾो जेको आहे। अदा पुॼी वएं ख़ैर सां? हे हमरा अथव। हाणे हेठि तव्हां ॾिसो त हेठि केॾो ही मथे खोड़ ठाहिनि था पिया। ठीकु आहे। ही हिकु कीअं तारीख़ पवंदी आहे तव्हांखे? 2000 माना 2000 ॾियारी थी वेंदी आहे तव्हांजी? सही। नौशरो फिरोज जा आहियो न तव्हां? सही अदा नौशरो फिरोज जा माण्हू ही असांजे इलाइक़े यानी मंडोदेरो रोड़ी जे लॻ हिते मज़दूरी करे रहिया आहिनि। ऐं वॾो ही जेको आहे तव्हां नज़ारो ही हेठों जो ॾिसी सघो था त केॾो हितां पंधु करे माण्हू मथे अचनि था। घणियूं भरियूं खयूं था हिन? ही ॿियो अचे थो डबल भरी खयूं। ही बि हिकु चैलेंज में खयूं अथई। हलियो वञ। हलियो वञ। माशाअल्लाह। ही भी एक बेहतरीन नज़ारो आहे। ऐं केॾा महिनत करे ऐं पंहिंजे जेको आहे रोज़ी करे रहिया आहिनि माण्हू। ही वीडियो वधि मां वधि शेयर कजो त जीअं सिंध में कुझु अहिड़ा लोग आहिनि जेका अकेला जो रोज़ी न कंदा। इहो उन्हनि जे लाइ मैसेज आहे। अहिड़े महांगाई जे दौर में ही पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। हलियो अच। ये जेको आहे हमरा भरी सुधो मथे वेंदो। ख़्याल सां इहो मथे खणी ईंदो। हिकु हमरा ऐं मण खां मथे भरी आहे, लॻभॻि 1.5 मण जी भरी हूंदी। ऐं इहो मथे नहीं खणी ईंदो। छा नालो आहे तुंहिंजो? गुलाम हुसैन। हलवा गुलाम हुसैन। गुलाम हुसैन हमरा सुधो भरी खणी मथे वञी पुॻो आहे। मथे वेठो आहे भरी तरे इन खे खुशी थिए थी। मीरल सोलंकी का नौशरो फिरोज जो जजाम शोरे जो। ओके ओके। पार्टनर भरी आयो जबार आयो। सही आहे। घणी मजदूरी तुंहिंजी बींदी आहे ॾाढी? तकरीबन सभिनी जो उस्ताद है, सभिनी जो उस्ताद है। भरी धरी हिन से करे असांखे
सभिनी जो उस्ताद आहिनि ग्रुप जो जेको ग्रुप बीठो आहे तूं पंहिंजो हणंदो आहे गरीबन के साथे असांजे टे खणा आहिनि वीडियो ठाहे माना महिनत असल तुंहिंजी आहे न 3 भरियूं तूं थो भरे खणा रा ॿिया बा छा नालो थी वसीम बा वसीम सोलंकी कुल सोलंकी बरादर आहियो न तव्हां कुल सोलंकी बरादर ठीकु आहे दोस्तो ही तव्हां व्लॉग मुंहिंजो ॾिठो हूंदो ही साम्हूं पोइ अञा बैकग्राउंड में कमु हली रहियो आहे लेकिन सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त ही केॾी महिनत करनि था वीडियो खे शेयर कयो हे उन्हनि माण्हुनि ताईं पुॼे जेका महांगाई कंदा आहिनि जेका ग़रीबनि जो न आहिनि सोचींदा ही वीडियो उहे ॾिसनि सिर्फ़ु हिकु ॾींहुं हिते अची कमु करनि उनखे ख़बर पइजी वेंदी त केॾी महांगाई जेका असां कयूं था उहो कंहिं ते असरु पवंदो आहे हिननि ते असरु पवंदो आहे ही वीडियो वधि में वधि शेयर कजो ऐं थी सघे त असांजो यूट्यूब चैनल शायदि खोसो कॉमेडी ते बि अची उनखे सब्सक्राइब बि कजो ऐं लाइक इन वीडियो करे अॻिते शेयर करे छॾियो ऐं असांजे पेज खे बि फॉलो करे छॾियो अल्लाह हाफ़िज़।